अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहुल अज़ीम व सदक़ व बल्लग़ रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन। मन अलैना रब्बुना इज़ बअस मुहम्मदा अय्यदहु बिअयदिही अय्यदना बिअहमदा अरसलहु मुबश्शिरन अरसलहु मुमज्जदा सल्लु अलैहि दाइमन सल्लु अलैहि सरमदा। शाह हस्तो हुसैन बादशाह हस्तो हुसैन दीन हस्तो हुसैन दीन पनाह हस्तो हुसैन सरदाद नदाद दस्त दर दस्त यजीद हाका के बिना इला इला हस्तो हुसैन। मोहतरम सामीन इकराम, नूरानी प्यारी जमात, बंदे नाचीस चंद मिनटन जे लाज़रा अज तवां असांजे वॾी खुश नसीबी आहे जो हिन ॾिहाड़े ते ज़िक्र हुसैन ॿुधण जे लाइ असां तव्हां सभु दरबार आलिया हुसैनाबाद शरीफ में गॾु थिया। सुभान अल्लाह। यह असांजी वॾी सादत आहे, खुश नसीबी आहे, छो त हीउ प्रोग्राम इंटरनेशनल प्रोग्राम ऐं शरीयत मुतहर जे दायरे अंदर अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जे फज़ल करम सां ही प्रोग्राम हली रहियो आहे। हिन में आका मदीने वाले साईं जे शरीयत जी पाबंदी, नमाज जी पाबंदी, शरीयत खां ॿाहिरि का जुज़ भी ना है। अल्हम्दुलिल्लाह जेका भी जेको इरादो जायज़ नेक रखी आया हो पंहिंजे दिलों कुशादो करे वेहो, इंशाअल्लाह असांजा सुहिणा आका रहबर मुर्शिद करीम जंहिं टाइम ते तशरीफ़ फरमा थींदा, ज़ियारत थींदी, दुआऊं थींदियूं, इंशाअल्लाह बेड़ा पार थींदा। मां सिर्फ नालो गणाइण ख़ातिर बीठो आहियां। उलमा त अञा ॿिया के आया आहिनि, ईंदा, खिताब त उन्हनि जा थींदा। अल्लाह फरमायो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जंहिं वक्त मदीने पाक तशरीफ फरमा थिया, सरकार शबो रोज़ दीनी मसरूफियात में ऐं महबूब जा उहे गुलाम परवाना अंसार सहाबा किराम मुस्तफ़ा जे मसरूफियात के ॾिसी, खर्चो अखराजात के ॾिसी करे पाण में मीटिंग कोठाए ऐं कुछ माल हदिया तोहफ़ा कढ करे आका जे खिदमत में पेश कयूं। जंहिं टाइम ते इहो सामान पेश कयूं, अल्लाह फौरन वही नाज़िल फरमायो। अल्लाह फरमायो कुल ला असअलुकुम अलैहि अजरन इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मुझा महबूब तो इहे सामान माल ये हदिया ये सब इन्हनि खे वापस कर ऐं तू ये फरमा त जेको कुछ मां दीन जी खिदमत करे रहियो आहियां, इन जे मथों तव्हां को का भी अजूरो न तो तलबिया इल्लल मवद्दत फिल कुर्बा। मगर मुझे अहल बैत सा कराबतदारन सा अजीजन सा तव्हां सच्ची निस्बत मोहब्बत रखिजो। चो सुभान अल्लाह। आम तौर मवद्दत जो माना मोहब्बत कंदा आहिनि, पर अञा गहरी नज़र सां ॾिसजे, गौर कजे त मवद्दत मोहब्बत का हिकु दर्जो अञा मथे आहे। कंहिंजे कंहिं सां मोहब्बत आहे, खुदा ना ख्वास्ता जुदाई थी वने तो उन जो गुजारो थी सके। अबे अम्मा जी औलाद सा मोहब्बत आ, औलाद जी वालिदैन सा मोहब्बत आ, पर हिकड़े पासे का जुदाई थी वई, चंद ॾींहं गम काटे वरी भी जिंदा रही सघनि था। हाँ, मवद्दत कंहिंजी कंहिं सां इहा शइ आहे जो उन खां बग़ैर उहो जिंदा ई नथो रही
जेड़ी तरह मच्छी जी पानी सा मवद्दत पानी खा उनके दार कबो जुदा कबो चंद मिनटन में तड़पी तड़पी वहां मच्छी मरी वींदी इन करे अल्लाह फरमायो अल्लाह रब्बिल आलमीन मवद्दत जी गाल कया अल्लाह फरमायो इल्लल मवद्दत फिल कुर्बा मुझे महबूब जे आल सा एतरी त मोहब्बत रखो एतरी मोहब्बत रखो यानी मवद्दत जे हद ते अचो जान वने माल वने औलाद वने इंसान घर खा बेघर थी वने पर मुस्तफा जी आल जी दामन जो पास हथ मार तेरे नस्ले पाक में है तेरे नस्ले पाक में है बच्चा बच्चा नूर का तू है ऐने नूर तेरा सब घराना नूर तकलीफा मां पी न थो सघां बस ब मिसर अर्ज करे जिक्र तमाम घणो मां केड़ी ताकत जो मां इन जिक्र के बयान कर सघां फुटाए सुभान अल्लाह ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है जिनके दिल में गाल लगी है वो हथ मथे ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी है सद शुक्र के अपना तो हुसैनी है सद शुक्र के अपना तो ईमान भी हुसैनी है तू माने या न माने अपना तो अकीदा है हर कारी के होठों पर कुरान भी हुसैनी करबला वाले शहीद आजम इमाम हुसैन जो थोरो आज जो असा कुरान की तिलावत कयूं था ऐं मसाजिदन में नमाज करार सां पढ़ूं था जिक्र अज़कार कयूं था जेका या करारा सुकूना आले रसूल अहल बैत मुस्तफा जे आल जे सदके ऐं शहीद करबला जे सदके या मेहरबानी जेकॾहिं इमाम हुसैन बैत करे हा तो अजो ये रौनक है अलाए हुजन हा या न हुजन हा पर उन्हनि दीन मुस्तफा जे सरबुलंदी खातिर पंहिंजे नाने जे दीन जे सरबुलंदी खातिर यजीद मरदूद जी बैत न करे इन करे जो पासो अज असां के आजादी मिली वई आहे अल्हम्दुलिल्लाह हे शान क़यामत ताईं हलंदो रहंदो चो सुभान जिब्राइल झुला हसनैन के झूले को लगता है कि आका का दरबार हुसैनी है लगता है कि आका का दरबार हुसैनी है ये दिल भी हुसैनी है ये जान भी हुसैनी अल्हम्दुलिल्लाह के अपना तो ईमान भी हुसैनी है अल्लाह ताला मगफरत जा ये टूटा फूटा अल्फाज बार कबूल फरमाए बाबा या रसूलल्लाह वसल्लम या हबीबल्लाह मदीने वाले सारे सारे जितनी मोहब्बत हाथ मथे करे जो सल्लल्लाहु अलैहि या वसल्लम हबीबल्लाह
तो केड़ी खबर करबला मदीन खातिर मुझे आका हुसैन आखिर रखी सजदे में सिर रब के राजी कर सैयद गयो शेर आहे ओ कर सैयद गयो शेर आहे तोखे केड़ी खबर करबला में आयो कुर्बान थियण केर आहे ओ आयो कुर्बान थियण केर आहे जंहिंजो नानो मुहम्मद ऐं बाबो अली अल्लाह जो इब्तिदा खां वठी इंतहा ताईं ॿई हथ मथे